ओम शांति। अदिति मिले तारीख़ 24/4/2025। सुत मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार विजय माला में अचण लाइ निरंतर बाप की याद करो। पंहिंजो टाइम वेस्ट न करो। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियो। कृष्णा बाप पंहिंजे ॿारनि सां कहिड़ी हिकु रिक्वेस्ट कंदा आहिनि। मिठे ॿार बाबा रिक्वेस्ट कंदा आहिनि सुठी रीति पढ़ंदा रहो। बाप जी ॾाढ़ी जी लाज रखो। अहिड़ो कोई गंदो कमु न करो जंहिंसां बाप जो नाम बदनाम थिए। सत बाप सत शिक्षक सत गुरु जी कॾहिं निंदा न करायो। प्रतिज्ञा करो जेसि ताईं पढ़ाई आहे तेसि ताईं पवित्र ज़रूरु रहंदासीं। गीता तव्हांखे पाए करे असां जहान पाए छॾियो। ओम शांति। इहे कंहिं चयो की तव्हांखे पाए करे जहान पाए जहान जी राजा ई पाईंदा आहियूं। हाणे तव्हां स्टूडेंट बि आहियो त ॿार बि आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जो बाप असां ॿारनि खे पूरे विश्व जो मालिक ठाहिण लाइ आया आहिनि। उन्हनि जे साम्हूं असां वेठा आहियूं। असां राजयोग सिखूं था अर्थात विश्व जो क्राउन प्रिंस प्रिंसेस ठहिण तव्हां हिते पढ़णु आया आहियो अथवा पढ़ंदा आहियो। असां विश्व जो क्राउन प्रिंस प्रिंसेस ठहिण असां हिते पढ़णु आया आहियूं अथवा पढ़ंदा आहियूं। इहे गीत जो भक्ति मार्ग जो ॻायल आहे। ॿुधी में ॿार ॼाणंदा आहिनि कहिड़ो गीत आहे। तव्हांखे पाए करे जहान पाए छॾियो। इहे गीत जो भक्ति मार्ग जो ठहियलु आहे। ॿुधी सां ॿार ॼाणंदा आहिनि की असां विश्व जा महाराजा महारानी ठहींदासीं। बाबा ज्ञान जा सागर सुप्रीम रूहानी टीचर रूहनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि। आत्मा हिन शरीर रूपी कर्मेंद्रियनि द्वारा ॼाणंदी आहे की असां बाप सां विश्व जो क्राउन प्रिंस प्रिंसेस ठहिण जी पाठशाला में वेठा आहियूं। असां विश्व जो प्रिंस प्रिंसेस ठहिण जी पाठशाला में वेठा आहियूं। केतिरो नशो रहणो खपे। पंहिंजी दिलि सां पुछो एतिरो नशो असां स्टूडेंट में आहे। इहे कोई नई ॻाल्हि न आहे। असां कल्प विश्व जा क्राउन प्रिंस प्रिंसेस ठहिण लाइ बाप वटि आया आहियूं। जो बाप आहे बाप बि आहे टीचर बि आहे। बाबा पुछंदा आहिनि तव्हां सभी चईंदा आहियो असां सूर्यवंशी क्राउन प्रिंस प्रिंसेस व लक्ष्मी नारायण ठहींदासीं। पंहिंजी दिलि सां पुछणो आहे असां अहिड़ो पुरुषार्थ कंदा आहियूं। बेहद जो बाप जो स्वर्ग जो वरसो ॾियण आहिनि उहो असांजो बाप टीचर गुरु बि आहे त ज़रूरु वरसो बि एतिरो ऊच ई ॾींदो न। ॾिसणु खपे असांखे एतिरी ख़ुशी आहे की असां अॼु पढ़ंदा आहियूं कल्ह असां प्रिंस ठहींदासीं। अॼु असां हिते पढ़ूं था बाबा सां। बाबा टीचर असांखे पढ़ाइनि था ऐं कल्ह असां राजा ई कंदासीं। एतिरो नशो रहंदो आहे ख़ुशी रहंदी आहे। शुद्धी संग माना हाणे हिन पार आहियूं। हुन पार स्वर्ग में वञण लाइ पढ़ंदा आहियूं। हुते त सर्वगुण संपन्न 16 कला संपन्न ठही करे ई वेंदासीं। असां अहिड़ा लाइक़ु ठहिया आहियूं। पाण खां पुछणो खपे। हिकु नारद भगत जी ॻाल्हि न आहे। तव्हां सभु भगत हुयो हाणे बाबा भक्ति सां छुड़ाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां बाप जा ॿार ठहिया आहियूं उन्हनि खां वरसो वठण लाइ विश्व जो क्राउन प्रिंस ठहिण आया आहियूं। हाणे असां बाबा द्वारा पढ़ूं था कल्ह असां विश्व जो क्राउन प्रिंस ठहींदासीं। बाप चईंदा आहिनि पर गृहस्थ व्यवहार में रहो। वानप्रस्थ अवस्था वारनि खे गृहस्थ व्यवहार में न रहणो खपे। कुमार कुमारियुनि खे बि गृहस्थ व्यवहार में न रहणो। उन्हनि जी बि स्टूडेंट लाइफ आहे। ब्रह्मचर्य में ई पढ़ाई पढ़ंदा आहिनि। हाणे हीअ पढ़ाई ॾाढी ऊच आहे। हिन में पवित्र ठहिणु आहे हमेशा जे लाइ। उहो त ब्रह्मचर्य में पढ़ी करे पोइ विकार में वेंदा आहिनि। हिते तव्हां ब्रह्मचर्य में रही करे पूरी पढ़ाई पढ़ंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि सभु मां पवित्रता जो सागर आहियां। तव्हांखे बि पवित्रता जो सागर ठाहींदो आहियां।
तव्हां ॼाणंदा आहियो अधु कलाक असां पवित्र रहंदा हुआसीं, बराबरि बाप सां प्रतिज्ञा कई हुई, बाबा असां छो न पवित्र ठही पवित्र दुनिया जी जो मालिक ठहूं। बाप सां प्रतिज्ञा कई हुई न, बाबा असां छो न पवित्र ठही पवित्र दुनिया जा मालिक ठहूं। केतिरो वॾो बाप आहे, भल आहे साधारण तन परंतु आत्मा खे नशो चढ़ंदो आहे। बाबा एॾा वॾा बाबा आहिनि, साधारण तन में आहिनि लेकिन आत्मा खे नशो चढ़ंदो आहे। बाबा आहिनि असां सभिनि खे पवित्र ठाहिण। चईंदा आहिनि तव्हां विकार में वेंदे वेंदे वैशाल्य में अची करे पिया आहियो, तव्हां सत्युग में पवित्र हुयो। ये राधे कृष्ण पवित्र प्रिंस प्रिंसेस आहिनि। ये राधे कृष्ण पवित्र प्रिंस प्रिंसेस आहिनि। रुद्रमाला बि ॾेखारींदा आहिनि, विष्णु माला बि ॾेखारींदा आहिनि। रुद्रमाला सो विष्णु जी माला ठहींदी। वैजयंती माला में अचण लाइ बाप सम्झाईंदा आहिनि। पहिरियों त निरंतर बाप खे यादि करो, पंहिंजे टाइम वेस्ट न करो। वैजयंती माला में अचण लाइ निरंतर बाबा खे यादि करो, पंहिंजो टाइम वेस्ट न करो। हिन कौड़ियुनि पिछाड़ी बंदर न ठहो। बंदर चणा खाईंदो आहे न, हाणे तव्हांखे बाबा रतन ॾियनि था, पोइ कौड़ियूं अथव चणा पिछाड़ी वेंदा आहियो त छा हाल थी वेंदो न, छा हाल थी वेंदो अगरि तव्हां उन्हनि जे पिछाड़ी वेंदव त। रावण जी कैद में हली वेंदव। बाबा अची करे रावण जी कैद सां छुड़ाईंदा आहिनि। चईंदा आहिनि देह से देह सभु संबंधनि सां बुद्धि जो त्याग करो। देह सहित देह सभु संबंधनि सां बुद्धि जो त्याग करो। पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प भारत में ई ईंदो आहे। भारतवासी ॿारनि खे विश्व जो क्राउन प्रिंस प्रिंसेस ठाहींदो आहे। बाबा विश्व जे ॿारनि, भारतवासी ॿारनि खे विश्व जो क्राउन प्रिंस प्रिंसेस ठाहींदा आहिनि। केतिरो सहज पढ़ाईंदा आहिनि न। ईअं बि न चईंदा आहिनि कोई 4-8 घंटा अची करे वियो न। गृहस्थ व्यवहार में रहंदे पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव। विकार में वञण वारनि खे पतत चइबो आहे। देवताऊं पावन हुया, इन करे उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि न। बाबा सम्झाईंदा आहिनि उहो अल्पकाल क्षण भंगुर जो सुख आहे। सन्यासी ठीकु चईंदा आहिनि कागविष्ट समान सुख, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि देवताउनि खे केतिरो सुख आहे। नाम ई आहे न सुखधाम। सन्यासी त चईंदा आहिनि सुख कागविष्ट समान आहे, लेकिन उन्हनि खे पतो ई न आहे कि देवताऊं एॾी सुख जी दुनिया में रहंदा हुया। नाम ई आहे सुखधाम, इहे दुखधाम, छो जो उन्हनि उहा दुनिया ॾिठी ई न आहे त उन्हनि खे पतो बि न आहे। इन ॻाल्हियुनि जो दुनिया में कंहिंखे पतो न आहे। बाबा ही अची करे कल्प कल्प असांखे सम्झाईंदा आहिनि कि ॿार देही अभिमानी ठहो। पंहिंजे खे आत्मा सम्झो। तव्हां आत्मा आहियो न कि देह जा तव्हां मालिक आहियो। आत्मा देह जी मालिक आहे, देह तव्हांजी मालिक न आहे। मां आत्मा हिन सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि जी मालिक आहियां, न कि इहे सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रिय मुंहिंजी मालिक आहिनि, है न। त बाबा चवनि था हीअं पंहिंजो पूरो कंट्रोल रखो, मन बुद्धि संस्कार ऐं पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि जो बि 84 जन्म वठंदे वठंदे हाणे तव्हां तमो प्रधान ठही आहियो। तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿई पत ठहिया आहिनि। देह अभिमानी ठहिण सां तव्हांजा सभु देही अभिमानी ठहिण सां तव्हां सां पाप थिया आहिनि। हाणे देही अभिमानी ठहो त सभु पाप भस्म थी वेंदा। बाबा चवनि था पंहिंजे खे आत्मा सम्झो।
हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे, मूंसां गॾु वापसि घरु हलिणो आहे न। आत्मा ऐं शरीर ॿिन्हिनि खे शुद्ध ठाहिण लाइ बाबा चईंदा आहिनि मनमना भव। बाबा तव्हांखे रावण सां अधु कल्ह फ्रीडम ॾियाराई हुई न। हाणे वरी बाबा असांखे फ्रीडम ॾियाराइनि था। अधु कल्ह तव्हां फ्रीडम राज्य करो, हुते 5 विकारनि जो नाम निशान न हूंदो आहे। हाणे श्रीमत ते हली असांखे श्रेष्ठ ठहिणो आहे। पाण खां पुछो, असां में कोई विकार त न आहे न? आहे त केसि ताईं आहे? बाबा चईंदा आहिनि, हिकु त मामेकम यादि करो ऐं कोई लड़ाई झगड़ो बि न करिणो आहे असांखे। हिकु त मामेकम यादि करो, बाबा खे यादि करो, ॿियो कोई बि लड़ाई झगड़ो न करिणो आहे। छा कंदासीं लड़ाई झगड़ो करे न? छीना झपटी करे अगरि कंहिंखां चीज़ वठंदासीं बि त उन सां सिख थोरी पाईंदासीं। ॻाइनि न, सहज मिले जो दूध बराबरि, मांगे वतो सो पाणी, खेचे वतो सो रक्त बराबरि। लड़ाई झगड़ो करे खेचंदा ई त आहियूं त उहो रक्त बराबरि थी वेंदो। न त तव्हां पवित्र कीअं ठहींदव? तव्हां हिते आया ई आहियो पुरुषारत करे माला में पिरोइण लाइ। माला में पिरोइण लाइ पुरुषारत था करो न। बादशाही गवाए ॾींदा, पोइ अंत में ॾाढो पछताइणो पवंदो। इन करे असां शांती सां बाबा जी यादि में रही करे पंहिंजो पुरुषारत कंदा हलो जीवन में। छो जी हाणे असां माला में पिरोइण लाइ हिन सृष्टि ते वेठा आहियूं। अगरि नापास थी वेंदव त माला में पिरोई न सघंदा। कल्पी जी बादशाही गवाए ॾींदा, पोइ अंत में ॾाढो पछताइणो पवंदो। हुन पढ़ाई में बि रजिस्टर रहंदो आहे। हुन पढ़ाई में बि रजिस्टर रहंदो आहे न। लक्षण बि ॾिसंदा आहिनि, इहे बि पढ़ाई आहे। सुबुह जो उथी करे तव्हां आप ई इहा पढ़ाई पढ़ो। ॾींहं में त कर्म करिणो ई आहे, फ़ुर्सत न मिलंदी आहे न। तव्हां भक्ति बि मनुष्य सवेरे उथी करे कंदा आहिनि न। भक्ति बि मनुष्य सवेरे उथी करे कंदा आहिनि। इहे त ज्ञान मार्ग आहे। भक्ति में बि पूजा कंदे कंदे पोइ बुद्धि में कोई न कोई देहधारियुनि जी यादि ईंदी आहे। हिते बि तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, पोइ धंधो आदि यादि अची वेंदो आहे। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो पाप कटिजंदा वेंदा। जेतिरो बाबा खे यादि कंदासीं ओतिरो पाप कटिजंदा वेंदा। तव्हां ॿार जॾहिं पुरुषारत कंदे कंदे बिल्कुलु पवित्र ठही वेंदव, तॾहिं इहा माला ठही वेंदी। पूरो पुरुषारत न कयो त प्रजा में हली वेंदा। सुठी रीति योग लॻाईंदव, पढ़ंदव, पंहिंजो बैगेज भविष्य जे लाइ ट्रांसफ़र करे ॾींदव त रिटर्न में भविष्य में मिली वेंदो असांजो सभु। पंहिंजो सभु कुझु बाबा जे नाम करे छॾियो। असां परफेक्ट बाबा जी पपेट ठही वञूं। ईश्वर अर्थ ॾींदा आहियूं त ॿिए जन्म में हुनजो रिटर्न मिलंदो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि, मां डायरेक्ट ईंदो आहियां। तव्हां ॿार जो कुझु कंदा आहियो सो पंहिंजे लाइ ई कंदा आहियो, है न। मनुष्य दान पुण्य कंदा आहिनि, उहो त इनडायरेक्ट। हिन समय तव्हां बाप खे ॾाढो मदद कंदा आहियो। ॼाणंदा आहियो इहे पैसा त सभु ख़त्म थी वेंदा। इन सां सुठो छो न बाप खे मदद करो। ये पैसा आदि त सभु ख़त्म थी वेंदा, त छो न असां बाप जी मदद करूं। बाबा राजे कीअं स्थापना कंदा आहिनि, न कोई लश्कर व सेना आदि, न हथियार आदि आहे। सभु कुझु गुप्त आहे न। कीअं सभु कार्य हले थो कंहिंखे पतो ई नथो लॻे, सभु गुप्त आहे न। पेटी बंदि करे बाबा चवनि था सभु कुझु गुप्त आहे। कन्या खे बि दहेज कोई गुप्त ॾींदा आहिनि। पेटी बंदि करे चाबी हथ में ॾेई छॾींदा आहिनि। कोई ॾाढो शो कंदा आहिनि, कोई गुप्त ॾींदा आहिनि। बाबा बि चईंदा आहिनि, तव्हां सजनियूं आहियो, तव्हांखे असां विश्व जो मालिक ठाहिणु आया आहियूं। तव्हां गुप्त मदद कंदा आहियो। असां इहा आत्मा ॼाणंदी आहे, ॿाहिरां जो भपको कुझु न आहे। बाबा से कई ॿार बि अञा ताईं गुप्त रीति बाबा जी मदद करनि था। वैसे बि हिते बि
ब्राह्मण परिवार में प्रत्यक्ष हूंदे हुए बि दुनिया जे साम्हूं त असां गुप्त आहिनि न, कंहिंखे सम्झ में ई नथो अचे, बुद्धि जो तालो ई बंदि आहे। असां उन्हनि खे खुलेआम ॿुधायूं था, लेकिन उन्हनि खे सम्झ में ई नथो अचे। हीअ आत्मा ॼाणदी आहे ॿाहिरां जो भपको कुझु न आहे, इहा आहे ही विकारी पतत दुनिया। सृष्टि जी वृद्धि थियणी ई आहे, आत्माउनि खे अचिणो ज़रूरु आहे। जनम त ॿियो ई जास्ती थियणा आहिनि, न चईंदा बि आहिनि हिन हिसाब सां अनाज पूरो न थींदो। इहा आहे ही आसुरी बुद्धि। तव्हां ॿारनि खे हाणे ईश्वरीय बुद्धि मिली आहे, भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त उन्हनि जो केतिरो रिगार्ड रखिणो खपे असांखे, है न। असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, बाबा भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त बाबा जो केतिरो रिगार्ड रखिणो खपे असांखे, केतिरो पढ़णो खपे। कई ॿार आहिनि जेके पढ़ाई जो शौक़ु ई न आहे। तव्हां ॿारनि खे त इहा बुद्धि में रहणो खपे न, असां बाबा द्वारा क्राउन प्रिंस प्रिंसेस ठहूं था। सॼो ॾींहुं यादि रखिजो कि असां बाबा द्वारा, वैसे त सदा ई यादि रहे, लेकिन बाबा असांखे विशेष नशो चढ़ाइनि था कि असां बाबा द्वारा क्राउन प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं। हाणे बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी मथे हलो, बाबा खे यादि करो। घड़ी घड़ी चईंदा आहिनि भल तव्हां असां भुलिजी वेंदा आहियूं। स्टूडेंट चए असां सबक भुलिजी वेंदा आहियूं त टीचर छा कंदा, यादि न कंदा त विक्रम विनाश न थींदा। छा टीचर सभु ते कृपा आशीर्वाद कंदा कि इहे पास थी वञनि? हिते इहा आशीर्वाद कृपा जी ॻाल्हि न आहे। बाबा चईंदा आहिनि पढ़ो, भल धंधो आदि करो, परंतु पढ़णो ज़रूरु आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहो, ॿियनि खे बि रास्तो ॿुधायो। दिलि खां पुछिणो आहे असां बाबा जी ख़िदमत में केतिरो रहींदा आहियूं, केतिरा आहियूं, बाबा जी ख़िदमत में केतिरा आहियूं, न। दिलि सां पुछो। केतिरनि खे आपसमान ठाहींदा आहिनि, त्रिमूर्ति चित्र त साम्हूं रखियलु आहे न। ये शिव बाबा आहे, ये ब्रह्मा बाबा आहे। ये पढ़ाई सां सही ठाहींदा आहियूं, पोइ 84 जन्म पोइ इहे ठाहींदासीं। शिव बाबा ब्रह्मा तन में प्रवेश करे ब्राह्मणनि खे इहे ठाहिनि था। तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो न। हाणे पंहिंजी दिलि खां पुछो असां पवित्र आहियूं, कंप्लीट प्योरिटी आहे, दैवी गुण धारण कंदा आहियूं, पुराणी देह खे भुलिजायो। इहे त पुराणी जूती आहे न। आत्मा पवित्र ठही वञे त जूती बि फर्स्ट क्लास मिलंदी। इहे पुराणो चोलो छॾे नयो चोलो पाईंदासीं, चक्र फिरंदो ई रहंदो आहे। आत्मा अॼु पुराणी जूती में आहे, कल्ह इहे देवता ठहिणु चाहींदी आहे। बाप द्वारा भविष्य अधु कल्प जे लाइ विश्व जो क्राउन प्रिंस प्रिंसेस ठाहींदा आहियूं असां, न। बाबा द्वारा अधु कल्प जे लाइ असां विश्व जो क्राउन प्रिंस प्रिंसेस ठाहींदा आहियूं। असांजी उन राजाई खे कोई बि छीने न सघंदो। त बाबा जी श्रीमत ते हलणो खपे। पाण खां पुछो असां केतिरो यादि कंदा आहियूं, केतिरो सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहियूं, जो कंदा सो पाईंदा। बाबा रोज़ पढ़ाईंदा आहिनि, सभिनि वटि मुरली वेंदी आहे। अच्छा न बि मिले, 7 रोज़ जो कोर्स त मिलियो आहे न। बुद्धि में नॉलेज त थी, बुद्धि में त यादि करिणो खपे न। बुद्धि में नॉलेज आई, शुरू में त भट्टी ठही, पोइ कोई पक्का कोई कच्चा निकिरी आहे। श्री माया जो तूफ़ान बि ईंदो आहे न। 6-8 मास पवित्र ठही, पोइ देह अभिमान में अची करे पंहिंजो घात करे छॾींदा आहिनि। माया ॾाढी दुस्तर आहे न, माया ॾाढी दुस्तर आहे। अधु कल्प माया सां हार खाई, हाणे बि हार खाईंदव त पंहिंजो पद गवाए ॾींदव। हाणे बि अगरि हार खाईंदव त पंहिंजो पद गवाए ॾींदव। नंबरवार मर्तबा त ॾाढा आहिनि, कोई राजा रानी, कोई वज़ीर, कोई प्रजा, कोई हीरे जवाहरातनि जा महल, कोई के हीरे जवाहरातनि जा महल मिलंदा। इहे कीअं थींदो?
अगरि असां माया सां हार खाई त असांजो पद बि ईअं नंबरवार थी वेंदो, है न, पद बि असांजो नंबरवार थी वेंदो। पोइ कंहिंखे छा मिलंदो। प्रजा में बि कोई ॾाढो साहूकार हूंदा आहिनि, हीरे जवाहरातनि जा महल हूंदा आहिनि। हिते बि ॾिसो प्रजा सां कर्जो ठाहींदा आहिनि त प्रजा साहूकार ठहिणी या राजा। अंधेरी नगरी इहा हाणे जी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां ॿारनि खे इहो निश्चय रहणो खपे कि असां पूरे विश्व जो क्राउन प्रिंस थियण जे लाइ पढ़ूं था। पूरे विश्व जो क्राउन प्रिंस थियण लाइ पढ़ूं था। असां बैरिस्टर व इंजीनियर ठाहींदासीं, इहे कॾहिं स्कूल में भुलिजी वेंदा आहिनि छा? कई त हलंदे हलंदे माया जी तूफ़ान लॻण सां पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। बाप पंहिंजे ॿारनि खे हिकु रिक्वेस्ट कंदा आहिनि, मिठी मिठी ॿार सुठी रीति पढ़ो त सुठो पद पाए। बाबा असांखे त बि रिक्वेस्ट था करनि, ॾिसो कि ॿार सुठी रीति पढ़ो त सुठो पद पाईंदव। बाप जी ॾाढ़ी जी लाज रखो, तव्हां अहिड़ो गंदो कमु कंदा आहियो त नाम बदनाम करे ॾींदा आहिनि। सत बाप, सत टीचर, सत गुरु जी निंदा कराइण वारो ऊच पद पाए न सघे। सत बाप, सत टीचर, सत गुरु जी निंदा कराइण वारो ऊच पद पाए न सघे। बाबा चवंदा आहिनि हिन समय तव्हां हीरे जहिड़ो ठहींदा आहियो त कौड़ी पिछाड़ी थोरी पइणो खपे। बाबा खे साक्षात्कार थियो, बाबा ब्रह्मा बाबा झटि कौड़ियूं छॾे छॾी। अरे 21 जन्मनि जे लाइ बादशाही मिले थी, पोइ इहे छा कंदासीं, सभु ॾेई छॾे। असां त विश्व जी बादशाही वठी वठंदा आहियूं। इहे बि ॼाणंदा आहियो विनाश त थियणो ई आहे। हाणे न पढ़ंदव, विनाश त थियणो ई आहे। हाणे न पढ़ियो त टू लेट थी वेंदो, पोइ पछताइणो पवंदो। ॿारनि खे सभु साक्षात्कार थी वेंदो। बाबा चवंदा आहिनि त सॾी कंदा आहियो, हे पतित पावन अचो। हाणे मां पतित दुनिया में तव्हांजे लाइ आयो आहियां, तव्हांखे चवणो आहे पावन ठहो, तव्हां पोइ घड़ी घड़ी गंद में किरी पवंदा आहियो। मां त कालनि जो काल आहे, सभिनि खे ई वठी वेंदुमि। स्वर्ग में वञण लाइ बाबा जी करे रास्तो ॿुधाईंदा आहिनि, नॉलेज ॾींदा आहिनि कि इहा सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। इहा बेहद जी नॉलेज आहे, इहा बेहद जी नॉलेज आहे, है न। त असांखे हमेशह हर हिक जी नब्ज़ ॾिसी करे असांखे ज्ञान ॾियणो खपे, है न। स्वर्ग में वञण लाइ बाबा रास्तो ॿुधाइनि था त नॉलेज ॾींदा आहिनि कि सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। इहा बेहद जी नॉलेज आहे। जे कल्प पहिरियों पढ़ियो उहो ई अची करे पढ़ंदा, उहो बि साक्षात्कार थींदो रहंदो। निश्चय थी वञे कि बेहद जो बाप आया आहिनि, जे भॻवान सां मिलण लाइ मनुष्य जी भक्ति कई, उहा अॼु असांखे वेही पढ़ाइनि था, है न। अहिड़े भॻवान बाप सां असां मुलाक़ात त करूं न। केतिरो उल्लास ख़ुशी सां भॼी करे अची करे मिलणो खपे। अगरि पको न त पढ़ंदा न, बसि हाणे हलो बाबा वटि, ईअं ई घुमण फिरण बि अची वेंदा आहिनि, है न। बाबा बाबा कोई चए त माण्हू, अगरि असांजे साम्हूं कोई चए शिव बाबा ईअं, शिव बाबा ईअं, मतिलबु सुठो करे त असां त सम्झंदासीं न कि त बाबा जो पको ॿार थी वियो आहे, ॾाढो सुठो ॿार आहे। परंतु अंदर में चालाकी हूंदी आहे न कंहिंजी। अॼुकल्ह ॾिसो माण्हुनि वटि खाइण लाइ न आहे, रहण लाइ जॻह न आहे। बाबा जे त एॾा सुठा सुठा घर आहिनि, एॾो सुठो सुठो भोजन ठहींदो आहे। बाबा 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 करे अंदरि रहंदो कि घुमण फिरण लाइ अची वेंदा। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हां ॿारनि खे गुप्त पंहिंजी राजधानी स्थापना करणी आहे। पवित्र ठहींदव त सतो प्रधान ठहींदव। इहे राजयोग बाप ई सिखलाईंदा आहिनि, बाक़ी उहा हठ योग आहे। बाबा चवंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झ, मुझ बाप खे यादि करो।
पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करो। बाबा चईंदा आहिनि इहा हठ योग आहे न, दुनिया में जो सेखारींदा आहिनि उहा हठ योग आहे। बाबा त असांखे राजयोग सेखारींदा आहिनि। छा सेखारींदा आहिनि कि ख़ुदि पवित्र ठहो, पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। बाप चईंदा आहिनि ये नशो सदा रखो, असां बेहद जे बाप सां विश्व जो क्राउन प्रिंस ठहिण आया आहियूं। पोइ श्रीमत ते हलणो खपे। माया अहिड़ी आहे जो बुद्धि जो योग ई तोड़े ॾींदी आहे। बाबा समर्थ आहे त माया बि समर्थ आहे। बाबा त चईंदा आहिनि माया बि समर्थ आहे, लेकिन असां सम्झूं माया सदा मरी हुई चीटी बि न आहे, हिकु नंढो मच्छर है न। बाबा चईंदा आहिनि उहा ॻाल्हि अलॻि आहे, लेकिन असां पंहिंजी बुद्धि में बसि रखूं मूंसां गॾु सर्वशक्तिवान बाबा आहे, मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। माया छा कंदी असांखे न, उहा दासी ठहिण लाइ ईंदी आहे। माया ईंदी बि त असांजी दासी ठहिण लाइ ईंदी आहे, हार खाइण लाइ ईंदी आहे। हाणे वार करे करे हार खाईंदे खाईंदे भक्ति मार्ग में असांजी मूर्तियुनि जे अॻियां हार पाईंदी। त बाबा चवनि था अधु कलप राम राज्य आहे, अधु कलप रावण राज्य आहे। इहे बि कोई ॼाणंदो न आहे। छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सदा नशो रहे कि असां अॼु पढ़ंदा आहियूं, कल्ह असां क्राउन प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं। पंहिंजी दिलि खां पुछिणो असां अहिड़ो पुरुषार्थ कंदा आहियूं। बाबा जो एतिरो रिगार्ड आहे, पढ़ाई जो शौक़ु आहे। ॿियो आहे बाप जे कर्तव्य में गुप्त मददगार ठहिणो आहे। भविष्य जे लाइ पंहिंजो बैगेज ट्रांसफर करे ॾियणो आहे। कौड़ियुनि जे पुठियां समय न गवाए करे हीरे जहिड़ो ठहिण जो पुरुषार्थ कंदो रहो। कौड़ियुनि जे पुठियां समय न ॾेई करे हीरे जहिड़ो ठहिण जो पुरुषार्थ करिणो। कौड़ी जे पुठियां समय न ॾेई करे, कल्ह बि उन ॾींहुं बाबा चई न लौकिक पढ़ाई बि छा आहे। हा चलो ठीकु आहे, शरीर निर्वाह त पढ़णो पवंदो आहे, कंहिंखे नॉलेज लैंग्वेज सिखण लाइ पढ़णो पवंदो आहे, लेकिन हुन जे पिछाड़ी ईअं न कि सॼो ॾींहुं बसि उहो ई पढ़ंदा रहंदा। कौड़ियुनि जे पुठियां अॼु बाबा चवनि था कौड़ी मतिलबु पैसा, त उन्हनि जे पुठियां समय गवाए करे हीरे जहिड़ो ठहिण जो समय न गवाए करे हीरे जहिड़ो ठहिण जो पुरुषार्थ करो। वरदाना मन बुद्धि के मनमत सां फ्री करे सूक्ष्म मतन जो अनुभव करण वारा डबल लाइट हो। सिर्फ़ संकल्प शक्ति अर्थात मन बुद्धि के सदा मनमत सां खाली रखो त हिते रहंदे बि वतन जी सभु सीन सिनरी ईअं स्पष्ट अनुभव कंदा जीअं दुनिया जी कोई सीन स्पष्ट ॾेखारे मिले थी। इन अनुभूति जे लाइ कोई बि बोझ पंहिंजे मथां न रखो। सभु बोझ बाबा खे ॾेई करे डबल लाइट ठहो। मन बुद्धि से सदा शुद्ध संकल्प जो भोजन करो। जॾहिं असां मन बुद्धि में सदा शुद्ध संकल्प जो भोजन कंदासीं, सभु बोझ सां मुक्त रहंदासीं, त असांखे अव्यक्त वतन जी उहा सीनरी ईअं लॻंदी जीअं त छा हूंदो कि प्रैक्टिकल में असां ॾिसंदा आहियूं हाणे हिन दुनिया में। त सदा ई शुद्ध संकल्प जो भोजन करो। कॾहिं बि व्यर्थ संकल्प व विकल्प जो अशुद्ध भोजन न करो त बोझ सां हल्को थी करे ऊची स्थिति जो अनुभव करे सघो है न। बोझ सां हल्को थी करे सदा ऊची स्थिति जो अनुभव करण लाइ
सदा शुद्ध संकल्प जो भोजन कंदा रहो। स्लोगन आ व्यर्थ के फुल स्टॉप ॾियो ऐं शुभ भावना जो स्टॉक फुल करो। व्यर्थ के फुल स्टॉप ॾियो, व्यर्थ ख़त्म ऐं शुभ भावना जो स्टॉक फुल करो। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। अगरि हलंदे हलंदे कॾहिं असफलता या मुश्किल जो अनुभव थींदो आहे त उनजो कारण आहे सिर्फ़ु ख़ुदि खे ख़िदमतगार ठही वेंदा, सिर्फ़ु ख़िदमतगार ठही वेंदा। असां ख़ुदा ई ख़िदमतगार आहियूं, इहे न हूंदो आहे, है न। मां इहे लौकिक में बि सॼो ॾींहुं कमु कंदे कंदे माण्हू छो थकी वेंदो, छो जो सोचदा आहिनि मूंखे करिणो आहे, मुंहिंजो नाम थिए मूंखे। लेकिन असां त हिते सेवाधारी आहियूं, निमित आहियूं। असांखे निमित मात्र जो कार्य मिलियो आहे उहो करिणो आहे। हिते असांखे सोचणो आहे कि बाबा जो कार्य आहे, बाबा जो कार्य आहे त ख़ुदा खे ख़िदमत सां जुदा करे छॾंदा आहियो न। जॾहिं नाम आहे ख़ुदा ई ख़िदमतगार त कंबाइंड थी अलॻि छो कंदा। सदा पंहिंजो इहे नाम यादि रखो त सेवा स्वतः ई खुदाई जादू, सेवा में स्वतः ही खुदाई जादू भरिजी वियो कि बाबा जो कार्य है, मुंहिंजो न आहे, सभु बाबा जो कार्य है। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।